जमात अमरोटी जमात तव्हांखे ॿुधल आहे त अमरोट शरीफ़ में गैर मुस्लिम मुसलमान थींदा। अल्लाह जी महिरबानी सां मुंहिंजे खैरपुर जे मदरसे में तक़रीबन 100 गैर मुस्लिम मुसलमान थिया। अॼु हिकिड़ो हिते आयो आहे जेको चए थो हिन मजलिस महफ़िल में मूंखे कलमो पढ़ाए। जमात में मोकर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला इलाहा चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां अल्लाह ते ईमान आंदो, समूरन रसूलन ते ईमान आंदो, समूरन किताबन ते ईमान आंदो, शरीयत जे समूरन अहकामन खे क़बूल कयुम, समूरन अहकामन खे क़बूल कयुम। ज़िंदगी में माखां जेतिरा गुनाह थी विया आहिनि उन्हनि समूरनि खां तौबा कयूं, तौबा कयूं। हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आख़िरी नबी मञा थो। उन खां पोइ क़यामत ताईं ॿियो को बि नबी न ईंदो, को ॿियो नबी न ईंदो। तव्हांखे मुबारक हुजे, उम्मत मुस्लिमा खे मुबारक हुजे। ऐं उन्हनि खे अपील आहे त जेके मुसलमान थियनि था पंहिंजे वसआर जेकॾहिं उन्हनि जे पाड़े में आहिनि सां उन्हनि सां ताउन कंदा रह। नालो छा था हाणे तव्हांजो नालो रखूं था अब्दुर रहमान। हा बाबा कुछ भी मुस्लिम हो सही सापाड़ सही मुसलमान क्या लायो खैरपुर मिरस में तकरीबन 100 घर इंशाल्लाह कंदा से साईं जाते। नारे तकबीर, शान इस्लाम, शान मुस्तफा, जिक्र मुस्तफा, खत्मे नबूवत। नारे तकबीर।